साइड पे ॾिसण जी जेका करंट सिचुएशन आहे उन ते मां ॻाल्हायां। दोस्तों को सुठो मुक़रर या सुठो स्पीकर न आहियां ऐं न को मां को वॾो राइटर आहियां। मुंहिंजे ज़हन में जेके ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि ॿ टे लफ़्ज़ लिखी मां तव्हांजे साम्हूं ॻाल्हाईंदो आहियां। जॾहिं मां इहो सोचणु शुरू कयो त मूंखे छा ॻाल्हाइणो आहे हिन प्रेज़ेंट ते या प्रेज़ेंट सिचुएशन ते, त यकीन कयो त मुंहिंजे ज़हन में सवाइ नेगेटिव ॻाल्हियुनि जी ॿी का ॻाल्हि न पई अचे। छो त गुज़िरियल 2 सालनि में जेका मूंसां ऐं मुंहिंजी ईसी सां जुट कई वई आहे उहा मां तव्हांजे साम्हूं कोशिशि कंदुसि त बयानु कयां ऐं तमामु हिकिड़े सुठे तरीक़े सां कयां। हिकिड़ी मां तक़रीर उतां लिखी आयो हुयुसि, पर जॾहिं वरी हिते पहुतुसि ऐं दोस्तनि सां मिलियासीं, सिंध जी सुठा सुठा गाना ॿुधासीं, नवां पुराणनि दोस्तनि सां कचहरियूं थियूं, LOC जी महिनत ॾिठीसीं, त वरी मूंखे इहो ख़्यालु थियो त न यार थोरो I should not stoop to that low level। पर कुझु तल हक़ीक़तूं अहिड़ियूं आहिनि जिन खे मां लिकाइण बि चाहियां त नथो लिकाए सघां। सो अगेन वंस अगेन उन जे लाइ माफ़ी जो तलबगार आहियां जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि ॾुखी लॻे। ठीक 2 साल अॻु में 4 साल अॻु में जनवरी 2013 में जॾहिं EC जूं वाॻूं असांजे हवाले कयूं वयूं, असांजो दोस्त डॉक्टर वलीद शेख ऐं हुनजी टीम ॾाढो ज़बरदस्त कमु कयो 4 साल। उन्हनि असांजे लाइ हिकिड़ो एॾो वॾो चैलेंज छॾियो, उन ॿार खे एॾो रेस कयो जो उन खे बीट करणु त तमामु वॾी ॻाल्हि हुई, पर उनखे बीट करणु बि तमामु हिकिड़ी चैलेंज हुई। त उहा चैलेंज असां असांजी EC ज़हन में रखी पंहिंजो कमु शुरू कयोसीं। पहिरियां 2 साल त ॾाढा ज़बरदस्त गुज़रिया, ॾाढा स्मूथ गुज़रिया, जेको सना जो 32 सालनि जो कल्चर आहे उन तरीक़े सां। उन में जेके कम हुआ असां शुरू कयासीं। 2 ज़बरदस्त कन्वेंशन करायासीं तव्हांजे साम्हूं। पहिरियों कन्वेंशन सैन फ्रांसिस्को में ऐं ॿियो कन्वेंशन शिकागो में। उन जो क्रेडिट असां EC वारा कोन था करूं। हिते तव्हां ॾिसो था त LOC वारा कीअं था, लोकल ऑर्गेनाइजिंग कमेटी जा कीअं था दोस्त कमु कनि, त मोस्टली क्रेडिट इन्हनि दोस्तनि ॾे वेंदो आहे जेका लोकल कमेटी हूंदी आहे। त सैन फ्रांसिस्को में साईं शौकत अंसारी साहब ऐं शिकागो में खलील मेमन साहब इन्हनि ॾाढो ज़बरदस्त कमु कयो। उन सां गॾोगॾु सिंध में जेका डॉक्टर एजाज़ तुर्क हिकिड़ी कैंपेन शुरू कई, अचो त कुझु करियूं जे हवाले सां हिकिड़ी एजुकेशन कॉन्फ्रेंस कराईसीं। ऐं गॾोगॾु जेके सना जा प्रोजेक्ट्स हुआ जंहिंमें ख़ासि करे सना जो फेम फंड निमाया आहे जंहिंमें आगा साहब तव्हांखे प्रेज़ेंटेशन ॾिनी, उनखे कंटिन्यू रखियोसीं, मेंटेन कयोसीं। उन सां गॾोगॾु 2 ॿिया प्रोजेक्ट हुया जिन खे असां शुरू कयोसीं, जेके SSDP सिंध स्किल डेवलपमेंट प्रोग्राम ऐं SSS उहे बि उन सां गॾु शुरू कयासीं। चवण जो मक़सदु इहो आहे त पहिरियां 2 साल असांजा ॾाढा स्मूथ गुज़रिया ऐं फर्स्ट क्लास तरीक़े सां कमु थियो। शिकागो कन्वेंशन में जॾहिं असां पहुतासीं, उते ख़बर न आहे शिकागो जी हवा में कहिड़ो वायरस हो या कहिड़ो बैक्टीरिया हो जेको सना खे लॻी वियो। उन खां पोइ जेको सिलसिलो शुरू थियो ऐं असां सां जेके हालतूं कयूं वयूं उहा असांजे फ़रिश्तनि खे ख़बर न हुई त वॉलंटियर वर्क जे लाइ ईअं बि थींदो आहे। असांखे का ख़बर कोन हुई त इन कम्यूनिटी वर्क में जंहिंमें असां पंहिंजे खीसे मां हणो वणो ॾेई पंहिंजे फैमिली जे टाइम मां क्वालिटी टाइम कढी पंहिंजे धंधनि खे, पंहिंजे बिज़नेसिस ऐं जॉब्स खे कंप्रोमाइज़ करे असां एॾी महिनत कयूं। बदले में छा मिलियो? गारियूं, कैरेक्टर असासिनेशन, वीडियोस ठाहिया विया YouTube ते। न सिर्फ़ु असांखे, असांजी फैमिलीज़ खे गारियूं ॾिनी, लिहाज़ा असांखे ॻाल्हाइण जो हक़ आहे। 2 साल असां बर्दाश्त कयो आहे। असांजी फैमिलीज़ जी कैरेक्टर असासिनेशन कई वई। उन खां अलावा असांजे मथां लॉ सूट्स कया विया। हिकिड़ो लॉ सूट शिकागो में जेको ज्यूरिसडिक्शन जे बुनियाद ते हारिजी वियो। ॿियो लॉ सूट हाणे विस्कॉन्सिन में कयो वियो आहे जेको फेडरल कोर्ट में कयो वियो आहे। हाणे ठीकु आहे, असांखे तव्हां ज़िम्मेदार ठाहिरायो जेकॾहिं असां खां एथिकल ग़लतियूं थियूं आहिनि, असांखे ज़िम्मेदार ठाहिरायो जेकॾहिं असां वायरस जी वायलेशन कई आहे,
तव्हां ग्रीवेंसिस कमेटी खे, तव्हां बायलॉस कमेटी खे, हर शइ खे बाईपास करे तव्हां कोर्टनि में हलिया वियो ऐं तव्हां चओ था त असां कुझु रूल्स रेगुलेशन जी भञकड़ी कई आहे। ठीकु आहे, असां ज़िम्मेदार ठीकु आहे की कयूं हुयूं, असांखे ज़िम्मेदार ठहिरायो, पर इल्ज़ाम उहे असां चोरी कई असां असां जा लखे डॉलर चुराया। इल्ज़ाम हुए त असां टेररिज्म में इन्वॉल्व आहियूं, सना टेररिज्म में इन्वॉल्व आहे। तव्हां हाणे रिसेंटली सना ॾिठो हूंदो त जमात दावा टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन जेका आहे पाकिस्तान में, उन जे लाइ सना फंड्स जमा थी करे उन सां गॾु असां मनी लॉन्ड्रिंग था कयूं सना जे ज़रिए। ऐं मनी लॉन्ड्रिंग कीअं था कयूं, तव्हांखे मिसाल थो ॾियां त SSTP जेको तव्हां प्रोग्राम ॾिठो ॿुधायो ऐं फेम फंड जो जेको प्रोग्राम आहे, उन जे जेके फंड्स असां मोकिलींदा आहियूं, जेको अकाउंट असांजो SSTP जो खुलियल आहे, जंहिंमें फंड्स मोकिलींदा आहियूं, इन खे कोर्टनि में एलिगेशन लगाया विया आहिनि त इहे मनी लॉन्ड्रिंग पई थिए ऐं पाकिस्तान में टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन्स आहिनि, मज़हबी ऑर्गेनाइजेशन, असां उन्हनि खे पैसा मोकिलींदा आहियूं, असां मनी लॉन्ड्रिंग। इहे इल्ज़ाम आहिनि कोर्ट में। अदी मना कयो आहे, मां नाला न वठंदुसि, वाइदो कयो आहे, मां नाला न वठंदुसि। नालनि जी सभिनी खे ख़बर आहे, छो जो पर अर्ज़ इहो आहे त हिकिड़े इंसान जे हिते सिंध में, हिते अमेरिका में जेतिरा माण्हू जेके आहिनि, केरु उन्हनि खे कंडेम करण जे लाइ तयारु न आहे। जेकॾहिं नाला घुरो था त पोइ कंडेम करण जे लाइ बि तयारु आहे। Let me finish then question and answer थींदा, उन में we'll talk more. न सिर्फ़ EC खे, पर EC सां गॾोगॾु जिन माण्हुनि EC जी मदद कई आहे, जिन असांजी हेल्प कई आहे, उन्हनि खे बि डिफेम कयो वियो, उन्हनि खे बि घटि वधि ॻाल्हायो वियो, उन्हनि खे बि गारियूं ॾिनियूं वियूं। कंहिंखे होतार त कंहिंखे कमदार त कंहिंखे बास त कंहिंखे चमचो, कंहिंखे पपेट त कंहिंखे ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा नाला जेके आहिनि असांखे सना लिस्ट ते ऐं टिन मीडिया एंड फोरम्स ते जेके आहिनि सॼी सिंध में बदनाम कयो वियो आहे। ऐं थोरा तो आहियां उन्हनि दोस्तनि जो जिन ॾुखे वक़्त में असांजी मदद कई आहे। सैन फ्रांसिस्को में जेको दोस्त रहे थो, जेको LSE जो चेयरमैन बि हुयो, साईं शौकत अंसारी साहब, जेका गुज़िरियल इलेक्शन कराई, उनखे धमकियूं ॾिनियूं वियूं, उनखे ख़बर न आहे छा छा चयो वियो। हुन शरीफ़ माण्हू जेको असांजो सीनियर मेंबर आहे ऐं सभु उनखे सुञाणनि था त केॾो मोहतबर क़िस्म जो ज़बरदस्त शरीफ़ क़िस्म जो माण्हू आहे, उनखे धमकियूं ॾिनियूं वियूं। आग़ा साहब असांखे कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस मां कढण जे लाइ जेको असां बाय मेल रेफरेंडम करायोसीं, उन में असांजी उन हेल्प कई, उनखे धमकियूं ॾिनियूं वियूं, उनजो केस में बि नालो विधो वियो। ऐं हाणे सोहेल अंसारी असांजो दोस्त आहे, जंहिं सभिनी शयुनि खे ॾिसी उनजे बावजूदि असांजी हेल्प करण जी कोशिशि कई आहे। असांजो जो इलेक्शन कमीशन जो चेयरमैन आहे हाणे, उनखे बि चयो थो वञे त बाबा ही वॾी जेका आहे असां बायस फैमिली आहे, ही कयो, ऐं उनखे बि जेको आहे घटि वधि ॻाल्हाए थो, उन धमकी ॾिनियूं वञनि। असां सां जेके दोस्तनि हर लिहाज़ खां हेल्प करण जी कोशिशि कई आहे, तव्हां ॾिसो अदा सतार, डॉक्टर सतार LSE जो चेयरमैन आहे, डॉक्टर सतार जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं, अज़ीज़ नारे जी असांजी हेल्प कई, इकबाल तरीन, रफ़त अंसारी, डॉक्टर एजाज़ तुर्क, डॉक्टर वलीद शेख, खलील मेमन, सो मेनी पीपल, उन्हनि जा नाला बि केसिस में विधा विया, उन्हनि खे बि धमकियूं ॾिनियूं वियूं ऐं उन्हनि जे मथां बि एलिगेशन लगाया विया त बाबा तव्हां चोरी था कयो, सना जा फंड्स चोरी था कयो। हाणे असां मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, भले असांखे तव्हां पपेट चयो, नौकर चयो, कमदार चयो, पर असांजी EC जंहिंजो मां वधि में वधि शुक्रगुज़ार आहियां, जिन मुक़ाबिलो कयो आहे चैलेंज, असांजी EC जीअं ज़ुल्फ़कार ॿुधायो त हुनजे फैमिली जा फोटू फेसबुक ते लॻाया विया आहिनि, मतिलबु कई शयूं। असांखे परवाह न आहे त तव्हां असांखे केतिरो बि हेठि किरायो आहे कमदार जो। सिंध जे लाइ, सना जे लाइ जेकॾहिं को असांजो दोस्त हेल्प करे थो, फाइनेंशियल हुजे या अदरवाइज़,
असां उन्हनि जा नौकर थियण लाइ तयारु आहियूं, असांजा कमदार। दोस्तों, मां शुरू में तव्हांखे चयो त मूंखे इजाज़त ॾिजो मां थोरी पंहिंजी नेकी कंदुसि, ऐं उहा नेकी जेका मूंखे मजबूर कयो नेकी करण ते उहा इहा आहे त अॼुकल्ह अमेरिका में प्रेसिडेंशियल इलेक्शन जो दौरु आहे, इलेक्शन पई थिए, कैंपेन हलनि पियूं, ऐं ॿ कन्वेंशन जेके थिया रिपब्लिकन पार्टी ऐं डेमोक्रेट्स जा, त DNC पार्टी में हिकिड़ो पाकिस्तानी अमेरिकन आयो जंहिं हिकिड़ी तक़रीर कई जेका मीडिया ते ॾाढी मशहूरु थी, हुनजो नालो ख़िज़र ख़ान। उन ॿ टे जुमिला चया अहिड़ा जेके ॾाढा मशहूरु थिया ऐं ॾाढो उनखे मीडिया ते कवरेज मिली। उन डोनाल्ड ट्रम्प खे मुखातिब थी चयो त हैव यू रेड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द यूनाइटेड स्टेट्स, उहो ॾाढो मशहूरु थियो। ॿी लाइन हुन चई त मिस्टर ट्रम्प व्हाट हैव यू सेक्रीफाइड फॉर अमेरिका। असांजे हिकिड़े दोस्त, इन्हनि दोस्तनि मां मूंसां त दुश्मनी खां घटि कोन कयो अथनि, पर पोइ मां हुनखे दोस्त चवां छो त सिंधी आहे। उन मुंहिंजो फोटो फेसबुक तां खणी ऐं उन ते लिखियो त मीट मिस्टर जमील दाऊदी प्रेसिडेंट ऑफ सना। वरी हेठां सुवाल थो पुछे त मिस्टर दाऊदी व्हाट हैव यू सेक्रीफाइड फॉर सना, व्हाट हैव यू सेक्रीफाइड फॉर सिंधीज़ कम्युनिटी। त मुंहिंजा भाउ जेकॾहिं तूं मूंखां इहो सुवालु पुछियो आहे त अॼु ॿुध, 32 सालनि खां सना में ह्यूस्टन में रहां थो। 1990 में चैप्टर खोलियो होसीं असां, पहिरियों चैप्टर ह्यूस्टन में 1990 में 26 साल में, ऐं उनजो मां शुक्रगुज़ार आहियां उन लोकल दोस्तनि जो जन्म के उनजो प्रेसिडेंट कयो हो। 26 सालनि में जेका मां ह्यूस्टन कम्युनिटी जी ख़िदमत कई आहे उन जा मां तव्हांखे मुंहिंजा भाउ मां तोखे 10-15 पेज लिखी ॾेई सघां थो, ऐं उनजी ॻाल्हि मां नथो कयां, मुंहिंजी ह्यूस्टन जी कम्युनिटी हा 4 माण्हू तव्हांखे ह्यूस्टन में मिलंदा अहिड़ा जो उन्हनि जे लाइ जेकॾहिं मां तारा बि टोड़े अचां ऐं फ़रिश्तो बि थी वञा, पर मां उन्हनि जे लाइ शैतान हूंदुसि। पर जेका मां ख़िदमत कई आहे उहा मां न, मुंहिंजी ह्यूस्टन जी कम्युनिटी असांजी विटनेस आहे। जेका ख़िदमत कई आहे उन में मां हिकिड़ो मिसाल उन दोस्त खे ॾियणु चाहियां थो। अॼु खां 15-16 साल अॻु में 2 सिंधी नौजवान ह्यूस्टन में, मातली जा 2 नौजवान हुआ, उन्हनि ते हिकिड़ो केस थियो, उन्हनि जो प्रॉब्लम थियो, उन्हनि खे जेल में विधो वियो। जेल मां छॾाइण जे लाइ उन्हनि खे $100,000 कैश बॉन्ड जी ज़रूरत हुई। उहो कैश बॉन्ड कराइण जे लाइ 2 या त US सिटीज़न हुजनि या वरी लीगल रेजिडेंट्स हुजनि, त तमामु घटि माण्हू आहे जेके अॻियां पिया आया। ऐं उन वक़्तु असां मुंहिंजी बि का अहिड़ी का ख़ासि हैसियत कोन हुई, अलाह जी महिरबानी सां हाणे 2-3 रुपया आहिनि, मच्छी बानी वारा आहियूं, पर आम आर्ट जॉब्स कंदा हुआसीं। पहिरियों मुंहिंजो अमेरिका में जेको घर हो प्राइमरी रेजिडेंट जेको मां वरितो, हुन में 7-8 सालनि खां रहां पियो, उहा ई मुंहिंजी मिल्कियत हुई, उन में मुंहिंजी इक्विटी हुई। बशीर शेख ऐं मां असां ॿिन्ही वटि घर हुया। असां ॿिन्ही घरनि खे कोलेट्रल में विझी $100,000 जी वैल्यू ॾेखारे असां बॉन्ड कराए उन्हनि ॿिन्ही नौजवाननि खे जेल मां कढाए केस हलाए उन्हनि खे पोइ डिपोर्ट कयो, पाकिस्तान हलिया विया। Nobody will do it. मां कंहिंखां पुछां थो मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, that's what I have done for Sindhi community. जॾहिं उहे मुंहिंजा दोस्त बि न, मुंहिंजा वाक़ुफ़ बि न, सिंधी कम्युनिटी सां वास्तो 2 नौजवान हुया। मां तोखां पुछां थो, सवाइ तो गारियूं ॾियण जे ऐं सना लिस्ट ते सना EC खे ऐं सना खे डिफेम करण जे लाइ तो कहिड़ो कमु कयो आहे? तो कहिड़ी ख़िदमत कई आहे सिंधी कम्युनिटी जे लाइ? तो कहिड़ी ख़िदमत कई आहे सना जी? ॿियो त छॾियो, पर सना सां जेका हालत कई वई आहे बज़ात ख़ुदि, उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। अॼुकल्ह हिकिड़ो वॾो परसेप्शन पैदा कयो थो वञे अमंग मेनी अदर थिंग्स, त सना छा थी करे? सना सिर्फ़ु साल में हिकिड़ो कन्वेंशन कराए ऐं नची कुॾी
ऐं भंगड़ा हणी ऐं जेको आहे सो घर वञी सुम्ही था पवनि ऐं पोइ लखे डॉलर जेके आहिनि सिंधी कम्युनिटी जा खाई ऐं घर वञी सुम्ही था पवनि ऐं साल खां पोइ वरी इंतज़ारु था कनि त ॿियो कन्वेंशन कॾहिं थींदो। मां उन दोस्तनि खां पुछणु थो चाहियां उन्हनि खे छो कोन थो नज़र अचे त सना जे कन्वेंशन में फेम फंड जे लाइ फंडिंग कई वेंदी आहे ऐं पैसा जमा कया वेंदा आहिनि। उन्हनि खे इहो छो थो नज़र अचे त सना जे कन्वेंशन में SSDP जे लाइ ऐं ॿियनि प्रोजेक्ट्स जे लाइ पैसा जमा कया वेंदा आहिनि ऐं फंडिंग कई वेंदी आहे। उन्हनि खे इहो छो थो नज़र अचे इहे जेके प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें फॉर एग्ज़ाम्पल SSDP जे थ्रू जेका ॿारनि खे हेल्थ अवेयरनेस मिले थी, जिनमें सवे ॿारनि जूं ज़िंदगियूं बचनि थियूं। जेकॾहिं हिकिड़े ॿार जी बि सिंधी ॿार जी या कंहिं बि पाकिस्तानी ॿार जी हेपेटाइटिस जी बीमारी खां कंहिं बि कंटेजियस बीमारी खां ज़िंदगी बची वई त सना लख खटियो हिकिड़ो ॿार। जेकॾहिं हिकिड़े ॿार खे जॉब थो मिले मिडल ईस्ट में उनजो लाइवलीहुड सुठो थो थिए, उनजी फैमिली जी ज़िंदगी ठही थी वञे SSDP जे थ्रू ऐं सना जी फंडिंग सां, त मुंहिंजे ख़्याल में सना लख खटियो। उन्हनि दोस्तनि खे इहो छो थो नज़र अचे त हर साल ही त हाणे असांजो पंहिंजो हाणे कम्युनिटी जो सेटअप असां कयोसीं थीम जे हवाले सां, पर हर साल सना जे कन्वेंशन में असां कई सियासतदान, कई तालीमदान, कई सिंधी मीडिया या पाकिस्तानी मीडिया, कई सिविल सोसाइटी जा माण्हू, कई ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट, उन्हनि सभिनी खे घुराए सना जे कन्वेंशन में न सिर्फ़ु असां सिंध जे हक़नि जे लाइ जाइज़ हक़ के लाइ दाऊं हुकूं कयूं, बल्कि पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट खां वठी सॼी दुनिया खे ॿुधायो आहे त असां ही हालतूं आहिनि ऐं उन जे जाइज़ हक़नि जी घुर कई वेंदी आहे। उन्हनि खे इहा ॻाल्हि छो थी नज़र अचे? उन्हनि खे इहा ॻाल्हि छो थी नज़र अचे? हर साल जीअं अदी नजमा चयो त असां इंतज़ारु कंदा आहियूं सना जे कन्वेंशन जो, त सना जो कन्वेंशन थिए त असां उहो जेको 3 ॾींहंनि जो मेलो हिते मचे थो, उन मेले में असां हिकिड़ी नंढड़ी सिंध हली ॾिसूं। जीअं डॉक्टर लाखो असांखे चवंदो आहे त सना इज़ होम अवे फ्रॉम होम, त उन होम अवे फ्रॉम होम में असां अचे सिंध जूं सिकूं लाहींदा आहियूं, कचहरियूं कंदा आहियूं, ॿिया जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि सां गॾोगॾु वेही असां 3 ॾींहं रातियूं जाॻंदा आहियूं ऐं सिंधी म्यूज़िक ॿुधंदा आहियूं ऐं सिंधी कपिड़ा पाईंदा आहियूं ऐं हिकिड़ी नई सिंध, हिकिड़ी पंहिंजी नंढड़ी सिंध जेका आहे सा खणी असां हिते वेहंदा आहियूं। मुंहिंजा भाइर, जेकॾहिं तव्हांखे असांजे नचण ते एतिराज़ आहे या कुरण ते एतिराज़ आहे त तव्हां न नचो, तव्हां न कुॾो। असां पंहिंजे कल्चर खे सेलिब्रेट बि कंदासीं, असां नचंदासीं बि, असां सिंधी म्यूज़िक बि ॿुधंदासीं। तव्हांखे एतिराज़ हुजे त भली अचे। रहियो सुवाल लखे डॉलर सिंधी कम्युनिटी जेका नॉर्थ अमेरिका जी आहे उन जे फुरण जो, त उहा मां थोरी वज़ाहत कंदो हलां त उहे लखे डॉलर कीअं था फुरिजनि। तव्हां ॾिठो हूंदो त ॿाहिरि रजिस्ट्रेशन डेस्क लॻी पई आहे। रजिस्ट्रेशन डेस्क ते पर पर्सन रजिस्ट्रेशन आहे $125 अडल्ट जी ऐं $75 ॿारनि जी। पर जेकॾहिं तव्हांखे कैलकुलेट करे ॿुधायां, जेको आहे मशहूरु सुवालु पुछो मूंखां सना लिस्ट ते 2-3 ॾींहं अॻु में, मां कैलकुलेशन करे मोकिली हुई, त एवरेज माण्हू जो, हिकु माण्हू जो इंक्लूडिंग ॿार, उन्हनि जो ख़र्चा $140 खां वठी $150 ताईं। पर असां घणा था वठूं? $125 ऐं 75। मतिलबु त असां $15 खां वठी $25 जे ताईं एडल्ट जी जेका रजिस्ट्रेशन आहे उनखे असां सब्सिडाइज़ कंदा आहियूं। ॿार जी जेका रजिस्ट्रेशन आहे $75, उनजो ख़र्चु साॻियो आहे, उन जे मथां असां $60, $70 या $75 सब्सिडाइज़ कंदा आहियूं। इहे पैसा केरु थो ॾिए? कंहिंजे खीसे मां था पैसा वञनि? हिते ही जेके असां हिते वेठा आहियूं न, लोकल ऑर्गेनाइज़िंग कमेटी अदा सतार जे लीडरशिप में हिते तक़रीबन $35,000 अॻु में जमा करे रखिया हुआ त जीअं असां हुनखे सब्सिडाइज़ करे सघूं। इल्ज़ाम केस उन्हनि में जन माण्हुनि ते लॻाया विया आहिनि, उन जा मूंखे मना कयो वियो त नाला अॼु मां पंहिंजनि दोस्तनि जा त नाला खणी सघां थो। त उहे दोस्त जन जा जेके डिफेंडेंट्स आहिनि केस में, डॉक्टर एजाज तुर्क, ऐं माफ़ कजो मूंखे मना कयो हुई पर मां नाला खणंदुसि, ऐं डॉक्टर वलीद शेख,
आहिनि त इल्ज़ाम त ॿियनि तरफ़ घणनि पर केस हिननि ॿिनि जे दाग असां सां गॾु ई शरीक गुनाह आहिनि इन्हनि जे मथां इल्ज़ाम इहे आहिनि त इन्हनि सना जा पैसा चोरी कया आहिनि सना जा फंड्स चोरी कया आहिनि $100 हाणे उहे माण्हू जेके हर साल 10-15-20 हज़ार सना खे ॾियनि था प्रोजेक्ट्स में बि मोर हिकिड़े पासे तव्हांखे 5000 ॾिए थो डॉक्टर वलीद ऐं ॿिए पासे तव्हांजा $100 चोरी थो करे यार अहिड़ो डम चोर मां कोन ॾिठो जेकॾहिं अहिड़ा डम चोर तव्हांखे ॿिए हंधि नज़र अचनि महिरबानी करे 15-20 चोर ॿिया ॿुधायो असांखे सना खे ज़रूरत आहे चोरनि जी खलील चोर हा खलील दोस्तों जग $50 जो जग हो न पाणी जो इल्ज़ाम हो त $50 जो जग खलील खपायो आहे पाणी जो सना जे मेंबरनि खे 500 जग दोस्तों हाणे थोड़ी चङियूं ॻाल्हियूं बि कजनि ऐं ही वरी ॿ टे चङियूं ॻाल्हियूं मां कल्ह लिखियूं आहिनि कल्ह ताईं मुंहिंजी नंढड़ी स्पीच में वॾियूं ॻाल्हियूं रुॻो कावड़ ऐं नेगेटिव हालांकि मां एॾो पैसिमिस्टिक पर्सन न आहियां मां कोशिशि कंदो आहियां त थोरो ऑप्टिमिस्टिक हुजे माण्हू ज़िंदगी में दोस्तों ही सना असां सभिनी जी सना भले केरु बिज़नेसमैन हुजे या को पिज़्ज़ा डिलीवरी ड्राइवर हुजे को डॉक्टर हुजे या को स्टोर क्लर्क हुजे भले को इंजीनियर हुजे या कंस्ट्रक्शन वर्कर हुजे को टैक्सी ड्राइवर हुजे या लिमोज़िन कंपनी जो मालिक हुजे सना असां सभिनी जी आहे सना जा मालिक सना हर उन मेंबर जी आहे जेको सना में कंट्रीब्यूट करे थो मेंबरशिप करे थो उन खे हक़ सवाल पुछण जो हक़ आहे क्रिटिसाइज़ करण जो हक़ आहे उन खे सना जो मेंबर थियण खां पोइ ईसी में इलेक्ट थी ख़िदमत करण जो हक़ आहे उहो भले केरु बि हुजे एज़ लॉन्ग एज़ उहो नॉर्थ अमेरिकन सिंधी आहे कंट्रीब्यूट कयो पार्टिसिपेट कयो 1000 सुवाल पुछियो 1000 दफ़ा तव्हां क्रिटिसाइज़ कयो तव्हांखे केरु मना कोन थो करे तव्हांजो उहो हक़ आहे पर तनक़ीद बराए तनक़ीद हर वक़्तु कूड़ा इल्ज़ाम कूड़ियूं ॻाल्हियूं ऐं कूड़ बि एॾो कन्विक्शन सां हिकिड़े माण्हू चयो त जेकर तव्हां कूड़ ॻाल्हायो एतिरो कन्विक्शन सां एतिरो ज़बरदस्त ॻाल्हायो जो कूड़ माण्हू सच सम्झणु लॻनि ऐं हिन ख़ुदा जो कसम एतिरा कूड़ ॻाल्हाइनि जो माण्हू सिंध में जन वीचारनि खे का ख़बर कोन्हे उहे हुनखे सच सम्झणु लॻनि त वलीद शेख ऐं एजाज़ तुर पैसा था चोराइनि सना सिंधीअ में इहो आहे पेर ॿधी कूड़ आख़िर में इहो चवंदुसि त ही इलेक्शन ईयर आहे ही हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस हले पियो जीअं त उनड़ साहब चयो त सना में कुझु कोन पियो थिए उहा तव्हां ॾिठो प्रोजेक्ट्स बि ॾिठा ही इलेक्शन ईयर आहे ऐं उन में पार्टिसिपेट कयो 1700 खां मथे हींअर मेंबर आहिनि सना जा ऐं इहो चयो थो वञे त असां को उन्हनि खे ज़बरदस्ती घरां वठी ऐं वोट ॾियारींदा आहियूं या ही अमेरिका आहे बाबा केरु कंहिंजा बिल कोन थो ॾिए डॉक्टर बि पंहिंजा बिल थो ॾिए त टैक्सी ड्राइवर बि पंहिंजा बिल थो ॾिए स्टोर क्लर्क बि पंहिंजा बिल थो ॾिए त इंजीनियर बि पंहिंजा बिल थो ॾिए सभु को हिन मुल्क में केरु कंहिंखे ज़बरदस्ती नथो करे सघे हिकिड़ो प्रोसेस आहे डेमोक्रेटिक प्रोसेस आहे तव्हांजो हिसो थियो खटी जो इलेक्शन असां सभु तव्हां सां गॾु करण जे कमु करण जे लाइ तयारु आहियूं जीअं चवंदो असां कंदासीं दोस्तो मूंखे आख़िर में पंहिंजो पाण ते पंहिंजी ईसीअ ते ऐं हर उन दोस्त ते यकीन आहे त असां हिननि मरलनि खे पार करे वेंदासीं असां हिननि खे गुज़ारे वेंदासीं I have said this before, I'm going to repeat it again. The Sana is the best Sindhi diaspora organization in the world. For the sake of Sana, for the sake of our children, for the sake of their children, and most importantly, for the sake of Sindh and future of Sindh and next generations of Sindh. Let's work together. Together, we can make Sana even more stronger.
Thank you very much. Jimmy, we are proud of you. असांखे फ़ख़्रु आहे त अॼु असां सां गॾु सिंध मां तमामु वॾा नाला आहिनि. मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जेके हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि ऐं असां सां गॾु हूंदा. अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु सिंध जो प्यारो शाइर, अकबर लगारी साहिबु, जामी चांडियो साहिबु, रफ़ीक अहमद जाफ़री चेयरमैन सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन, इश्तियाक अंसारी साहिबु, अदी शबनम गुल, ज़ुल्फ़िकार हालेपोटो साहिबु, डॉक्टर हैदर लाशारी, हसन मुश्तबा न्यूयॉर्क में आयो आहे पर राइटर आहे, अदीब आहे, रज़ाक सरोही डायरेक्टर करंट अफेयर्स आवाज़ टीवी, इम्तियाज़ मीर साहब, नासिर खटक साहब अवामी आवाज़ खां, निसार खोखर प्यारो असां सां गॾु आहे, मुश्ताक राजपर साहब गॾु आहे, सजाद सुहाग सोनू माण्हू सिंध मां आयो आहे ऐं असांजे म्यूज़िकल प्रोग्राम्स में असां हुनखे रिक्वेस्ट कई आहे त हुनजी मॉडरेशन करे. आफ्ताब बुगेरी साहब जो वॾो हेॾो ख़ूबसूरत तोहफ़ो खणी आयो आहे असांजे लाइ. साना ऐं सिंध जो जेको पाण में कनेक्शन आहे उहो सांग ऐं अदी शीरी एजाज़ आहे, सनोबर गुल आहे. हिननि सभिनी दोस्तनि जा हे नालो अबड़ो साहब आहिनि. हे ॿियो नालो तमामु इम्पोर्टेंट आहे मुंहिंजे लाइ घटि में घटि, ऐं इन्हनि सां वॾो ज़ुल्म बि थिए थो. उहो आहे पूमान लाल राठी, पाकिस्तान हिंदी काउंसिल जो फाइनेंस सेक्रेटरी. पमन लाल राठी पाकिस्तान हिंदू काउंसिल जे तरफ़ां असां सां गॾु आहे. ऐं हिन खां पोइ तव्हां यकीनन चाहींदो क्वेश्चन एंड आंसर असां हाज़िर आहियूं. असांजी खल लाइ हो असांजी कोताहियूं ज़रूरु असां उन्हनि खे इम्प्रूव कंदासीं. ऐं असां हिकु रूल्स तय कया आहिनि. ये नॉट फॉर दिस सेशन, त माना इहो असां आहियूं तॾहिं करे असां इहे रूल्स कयूं था, लागू था कयूं, पर फॉर द इंटायर कन्वेंशन उनजे समूरत सेशन्स जे लाइ असां कुझु रूल्स तय कया आहिनि त जीअं हिकिड़े प्यार कुर्ब वारे माहौल में ऐं रसाकछी ऐं छिकताण खां बची असां हलूं ऐं हिक ॿिए सां सुठो. त उन में त दी क्वेश्चन विल बी सेशन एंड टॉपिक स्पेसिफिक. ॿियो एवरीवन विल सीक परमिशन for the question from moderator. One person will ask one question. No one will be allowed to cross question. No debate will be allowed in the name of question, and the question will be not more than 30 seconds. हाणे तव्हां यादि आहियूं प्रोजेक्ट जा असांजा साना जा प्रोजेक्ट्स उन्हनि जा इंचार्ज असांजी EC ऐं जंहिंखे बि को सुवालु आहे त उहो महिरबानी करे माइक ते अचे ऐं पंहिंजो सुवालु पुछी सघे. लॻे सभिनी खे बुख लॻी आहे. तव्हांजी वॾी महिरबानी. लख थोरा. हिन खां पोइ असांजा 2 इम्पॉर्टेंट सेशन आहिनि ऐं हिकिड़ो सेशन आहे त साना खे फ्यूचर में मुस्तक़बिल में छा करणु खपे, तमामु सुठा स्पीकर. ऐं उन खां पोइ मीडिया जो सेशन आहे जंहिंमें असांजा मीडिया जा तमामु हिकिड़ा एक्टिव माण्हू आहिनि गॾु. मानीअ ते तव्हांखे गुज़ारिश था कयूं त लंच कयो. लंच खां माफ़ कजो ज़ुल्फ़िकार प्लीज़ ज़रूरु मोटिजो, छो त नेक्स्ट सेशन जेको आहे उहो कंटिन्यूएशन आहे हिनजी. कई बजे वापस क्वेश्चन कई बजे वापस 1 hour as soon as possible. आप लंच बॉक्स